अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि दोस्तों माया मुझे बंगवार है तवादी सी रहा है बंगवार ड्रामा यूट्यूब चैनल दोस्तों आज ने वीडियो में तो देने वाला जी को है तो कुर्बान छे हुआ है मां बिलाल है गुलाम जी को है तो मीरा के अगवा के हुआ है उनका बाद जी को तसा के कावे खबर को है तो गुलाम जी को मीरा के काते लिखा है बाबा जी को माता को देने वाला है वीडियो शुरू कर का पहले तो गुजारिश है मुझे यूट्यूब चैनल की तरफ सब्सक्राइब कर पहले तो ना बात माता को देने वाला जी को है तो कुर्बान की जी को है तो उठे छे हुआ है जी को असां जी को जी में सच करे पोइ जी को है त रईस गफ़ार ख़ान असनी मतों इतबार कोन कंदो इन जे लाइ जेको आहे त हाणे जेको आहे त असांखे प्लान करिणो आहे जीअं जेको आहे त गुलाम खे फासाइणो आहे इन अलावा वरी सां जेको आहे त हुननि चयो आहे त असां तोखे चइणो आहे त गुलाम सां गॾिजी थी करे जेको असां मीरा खे अॻुवा कयूं पर हाल जेको आहे त मीरा खे जेको आहे त अॻुवा करण वारो ॿियो ई आहे तव्हांखे ख़बर आहे त उहो जेको आहे त केरु आहे ॿुधण वारो आहियां पर सो मीरा खे उहा जेको आहे त पीर लबास है अब्बास जी जो है तो मामू जो है तो पीर जो है तो मीरा के अगवा के उनका बाद जो है तो उनके जो है पठानी जो संग न मिलो है ने सब जो है तो मीरा के अगवा के हाणे तो के अॻिते ॾिसणो वटाई मिलो जो है तो पीरल वारा जो है तो रबन वारनि चयो असांखे जेको आहे संग ॾींदो त असां जेको तव्हांखे मीरा ॾींदासीं फ़ैसिलो थींदो या रईस गफ़ार ख़ान वटि या जेको आहे त ईअं जेको आहे त ख़बर पइजी वेंदो रबन वारनि खे पहिरियों उमेद आहे मुंहिंजो वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।